पाकिस्तान कौंसलेट में सिंध हुकूमत जे सहकार सां पाकिस्तान बिज़नेस काउंसिल दुबई में मैंगो फेस्टिवल जे ॿिए सीज़न जो आगाज़ कयो वियो। पाकिस्तान ऑडिटोरियम दुबई जे पिंडाल में सजायल अंबनि जे इन मेले में केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतकारनि जी शिरकत इन ॻाल्हि जो सबूत ॾेई रही हुई त पाकिस्तान जो अंब न फ़क़ति मुतहदा अरब अमारात बल्कि केतिरनि मुल्कनि में पसंदि कयो वञे थो। इन मैंगो फेस्टिवल में पाकिस्तान सफ़ारतखाने तरफ़ां केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतखाननि खे दावतूं ॾिनियूं ऐं पंहिंजे मुल्कनि जे अंबनि खे केतिरनि ई मुल्कनि ताईं रसाई पहुचाइण जी ज़मानत पिणु कई। इन मेले जी शुरूआत में मुतहदा अरब अमारात ऐं पाकिस्तान मुल्कनि जा क़ौमी तराना पिणु वॼाया विया। अंब जेको मेवनि जो बादशाह आहे, पाकिस्तान ख़ासि तौर सिंध दरिया ते थिए थो। और ना सिर्फ पाकिस्तानियों को बल्कि मुख्तलिफ 190 मुख्तलिफ कौमियतों के लोग जो रहते हैं यहाँ पर ममालिक के, वो सारे इसका इंतज़ार करते हैं। मैं इनके कैबिनेट के लोग, इनकी वजारत ख़ारजा के लोग, मुख्तलिफ सफ़रा मई से डिमांड शुरू कर देते जी पाकिस्तान का आम कब आएगा। और जैसा कि आपको पता है कि आम बेसिकली दरिया सिंध की धरती का फल है, ये बड़े कम लोगों को पता है। पहला आम दरिया इस इलाके में काश्त किया गया था, जिस तरह पहला माल्टा यहाँ से काश्त किया गया था। हिन अंबनि जे ॿिए सीज़न में अंब सिंध सरकार तरफ़ां पेश कया विया, जेके कुझु ॾींहं पहिरियां ई पाकिस्तान खां दुबई पहुता। दुबई जे अंबनि जे मेले में आयल अंबनि में गुलाब ख़ासि, लंगड़ो, फजरी, चौंसो, दुसहरी, अनवर राटोल, तोतापरी, साले भाई ऐं सिंध जे ख़ासि सुञाणप सिंधड़ी अंब जी नुमाइश लाइ पेश कया विया। अंबनि जे हिन मेले में अंबनि सां ठहियल काफ़ी खाधे पीते जी शयूं पिणु पेश कयूं वयूं, जंहिंमें टॉफ़ियूं, जेम, शरबत, अंब जी चटनी। सिंध हुकूमत जे सहकार सां अंबनि खे पूरी दुनिया में हथी वठण लाइ सिंध जे सक़ाफ़त ऐं सियाहत वारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह चयो त नहीं आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ी तमामु सुठी पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जेका दुबई जी आहे, आउं सम्झां थो हीअ UAE ऐं पाकिस्तान जे विच में हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो बॉन्ड विझंदी। ऐं आउं सम्झां थो पाकिस्तान जे कल्चर ऐं हिननि जो कल्चर तक़रीबन सेम आहे। असां इंशाअल्लाह ताला कोशिशि कंदासीं त पाकिस्तान जो रुगो ख़ाली ही अंब न, ॿियूं बि काफ़ी जेके असांजी सौगात आहिनि उते जी, उन्हनि खे हाईलाइट कजे। त असां ऑफर कई, साइड मिनिस्टर साहब बि ऑफर कई त असां तव्हांखे पार्टिसिपेट कंदासीं, असां तव्हांखे सपोर्ट कंदासीं। असां उतां सिंध जो जेको अंब आहे उहो हिते इंट्रोड्यूस कराईंदासीं, छो हिते त मुख़्तलिफ़ वैराइटीज़ अचनि पियूं। सिंध में 200 खां मथे वैराइटीज़ अंब जूं थियनि थियूं। Yes, of course, we are coming here. We always become with Pakistanis brother and sisters, always with them. And today we have seen a lot of mangoes here today. Mango day, right? Mango, we like mango, of course. Pakistani mango is very sweet and very nice. Which is we are seeing now today different mangoes, which is. भाई शुरू में हमने 2 बार पहले किया है, एक बार प्लाजा वर्साची होटल में किया था, दूसरी बार यहाँ किया था। लेकिन इस बार मिनिस्ट्री ऑफ टूरिज्म और पाकिस्तान के सिंध के जो बहुत ही नामी गिरामी किस्म के ग्रोअर हैं, उनका भी हमें बहुत सपोर्ट रहा। उन्होंने माल, वैरायटी, इंफॉर्मेशन वो बहुत प्रोवाइड किए। और आइंदा चल के दिन ब दिन बेटरमेंट आ रही है, तो हम आइंदा इससे और ज़्यादा अच्छी की तवक्को कर रहे हैं। सिंध हुकूमत पारां पाकिस्तान जे सफ़ीर, कौंसल जनरल, बिज़नेस कमेटी सदर खे यादगार तस्वीरूं पिणु ॾिनियूं वयूं। अंबनि जे हिन मेले खे केतिरनि ई मुल्कनि जे सफ़ारतकारनि तोड़े आम माण्हुनि पिणु पसंदि कयो। ॿिए मुल्क मां आला नमूने जा अंब दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सुठी तरह पहुचाए उन मां ख़ूब फ़ाइदो वठी सघिजे थो। इसाक़ सुमरो, आवाज़ TV, दुबई।